बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हिंदू मोमिन नायामा, हिंदू मोमिन नायामा, को कीअं चवे को कीअं चवे, आऊं जो ई आहियां सो ई आहियां। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां तव्हांजी पंहिंजी सैयद सदब बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेराण में तव्हां सां गॾु। जीअं त उमेद आहे त तव्हां ठीकु हूंदा, ख़ुशि हूंदा, आबाद हूंदा, पंहिंजे प्यारनि सां हूंदा, ख़ुशियूं वंडींदा हूंदा, ख़ुशियूं हासिल करे रहिया हूंदा। जीअं त अॼु सूमर जो ॾींहुं आहे ऐं मुंहिंजा भाउ भेण पंहिंजे कमनि ॾे रवां दवां हूंदा ऐं कुझु असांजा भाउ भेण असांजो प्रोग्राम सुबुह मेराण इंजॉय करे रहिया हूंदा। जीअं त नाज़रीन, अॼु शाम खां भिटधणीअ जो उर्स आहे ऐं मेहरान टीवी हमेशह भिटधणी जो उर्स सुठी तरह मल्हायो आहे। जीअं त नाज़रीन, अॼु असांजे प्रोग्राम सुबुह मेराण में महिमान आहिनि सुगड़ फ़क़ीर अली नवाज़ लंजवाणी ऐं फ़नकार आहे जलाल हैदरी ऐं ॿियो आहे हारमोनियम ते उस्ताद सजन चांडियो ऐं ढोलक नवाज़ गुलज़मान सरगाणी। जीअं त नाज़रीन, मां उन्हनि खे वेलकम चवां थी पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेराण में। जीअं त सुगड़ फ़क़ीर अली नवाज़ लंजवाणी, तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? जी जी, मां ठीकु आहियां। भला सुगड़ फ़क़ीर गुलनवाज़, तव्हां छा था असांखे अॼु ॿुधायो? साईं जो उर्स बि आहे हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो। जी जी त मुंहिंजो ख़्यालु आहे त शाह साईं जा बैत सुर कल्याण मां थी वञनि त बहितर थींदो। शाह साईं तो फरमाए त अवल अलाहु अलीम। हाणे हिन सॼे बैत में अलाह जा नाला आहिनि त मुख़्तलिफ़ माण्हू सोचींदो त अवल अलाहु अलीम, आला आलम जो धणी, कादर पंहिंजी कुदरत सी काइमा क़दीम, वाली वाहिद वहदहू राज़क रब रहीम, सो सराया सचो धणी, चई हमद हकीम, करे पाण करीम, जोड़ूं जोड़ी जहान जूं, जोड़ूं जोड़े जहान जूं, जॾहिं जोड़ियाई ख़ावंद ख़ासि ख़ल्के, मिठो मोहम्मद मुकाई, कलमो तंहिं करीम ते चिट्टो चयाई, अन्ना मौला के व अंत महबूबी, ईअं उताई ॾिखी ॾिनाई ॿई सराऊं सैयद खे, जोड़े जोड़ जहान जी पाण कयाई परवार, हादी हामी हाशमी, सरदारें सरदार, सुहें सहाबन सथ में, मंझ मस्जिद मणियादार, वो चारई चङा चौधार, उहा हेकांदा हबीब सी। शाह साईं तो फरमाए त वहदहू ला शरीक लहू, चओ चवंदो आव, फर्ज़ वाजिब सुनतूं तनू तर्क म पाव, तौबा सदी तस्बी पढ़ी सा पुजाव, नंगा पंहिंजी नफ़्स खे का सही राह सुआव, से पेरियां जी सैयद चए ओ हरदम हीअं सी लाव, त संदी दोज़क बाव तो ओॼाई न अचे। छो त दोज़क जी बाह माण्हू पाण सां पाण गॾु खणी वेंदो आहे, उते दोज़क में कोन हूंदी आहे। वरी शाह साईं तो चए त वहदहू ला शरीक लहू, जाथो चई ईअं त मञ मोहम्मद कारणी, निर्तऊं मजा नीअं, तातूं वञो की सिर नाई ॿिन अॻियां, वहदहू ला शरीक लहू, ॿुधई कोन ॿोड़ा, के तो कने न सुआ, जे घटि अंदर घोड़ा, वो ॻाढ़ींदे ॻोड़ा जिते शाहिद थींदई सामा, वहदहू ला शरीक लहू, ई विहाइज वीह, खटी जे हाराई, हितां सभु कुझु माण्हू पंहिंजो अमल खणी ईंदो आहे। वहदहू ला शरीक लहू, ई विहाइज वीह, खटी जे हाराई, हंधि तुंहिंजो हीअ, वो पाणा चवंदई पीउ, भरे जाम जन्नत जो, वहदहू ला शरीक लहू, ई हेकड़ाई हक़, ॿियाई खे बख, जिन विधो से वरसिया। ज़बरदस्त फ़क़ीर अली नवाज़, तव्हां ज़बरदस्त ॿुधायो। जीअं त मां हींअर फ़नकार जलाल हैदरी साहब ॾे वेंदसि, त तव्हां छा था ॿुधायो असांखे जलाल हैदरी साहब? मुर्शिद लाल लतीफ़ साईं जी काकी था ॿुधायूं। अच्छा, बिस्मिल्लाह। साईं जो मेलो बि आहे, जेको असां नाज़रीन जे साम्हूं लतीफ़ बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह ॿुधायो। गली सगली भरी ओ तब तुझी आया यार,
कारी किनी कोझड़ी गोली गुनहगार हटा जिन हबीब तू कदम कुर्बदार हाणे बेरो राज भटार तका धकमीनी नाया ओ ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं ईंदो सजण साईं ईंदो सजण साईं मुंहिंजो ईंदो ढोलण साईं ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं लकन साथिड़ो सही सलामत नींदो मथा लकन साथिड़ो मथा लकन साथिड़ो सही सलामत नींदो मथा लकन साथिड़ो सही सलामत नींदो ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं ईंदो सजण साईं ईंदो सजण साईं मुंहिंजो ईंदो ढोलण साईं ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं अची कलमा चाड़ींदो आदि ॾेई हथीड़ो आदि ॾेई हथीड़ो अची कलमा चाड़ींदो आदि ॾेई हथीड़ो अची कलमा चाड़ींदो ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं ईंदो सजण साईं ईंदो सजण साईं मुंहिंजो ईंदो ढोलण साईं ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं झलींदो उते अब्द लतीफ़ जो उते अब्द लतीफ़ जो आदियत झलींदो उते अब्द लतीफ़ जो आदियत झलींदो ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं ईंदो सजण साईं ईंदो सजण साईं मुंहिंजो ईंदो ढोलण साईं ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं ईंदो सजण साईं अला मुंहिंजो ईंदो ढोलण साईं तमाम बेहतरीन ज़बरदस्त जलाल हैदरी साहब इलाही तमाम ज़बरदस्त ॿुधायो। हाणे मां वञा थी सुगड़ फ़कीर अली नवाज़ लंजवाणी ऐं तव्हां सर असांखे छा था ॿुधायो?
हाँ अॼु दिलि थी चवे त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो मेलो उर्स आहे त मुंहिंजे ख़्याल में अॼु भिटाई पढ़िजे त भिटाई खां वधीक त का शइ कोन्हे। सुर ससुई मां कुझु बैत नज़र कंदासीं तव्हांजे त भॼी जा बंभोर खां डूंगर डोरियो मुंहुं काहे रसस केच खे जिते पाण पुनो वो सबत आहीं तूं कज़ा कंजस किनसी। वेहम मुंद बंभोर में शाह जंहिंमहिल हिन खां पुनू वठी विया त शाह पियो चए त हिते हाणे वेह न पुनल पुठियां वञ। वेहम मुंद बंभोर में करको वाको वस लेड़न जो लतीफ़ चए डूंगर ॾींदई डस वो पुनू उथी पस सिर भर हली ससुई। वेहम मुंद बंभोर में करको वाको वस लेड़न जो लतीफ़ चए वो डूंगर ॾींदई डस वो पुनू उथी पस वेहम मुंद बंभोर में। वरी शाह साईं चयो त वाकुफ़ न वणकार जी चयो त हाणे घस जी वाकुफ़ न आहियां त वाकुफ़ न वणकार जी साण नाहिम समर जानब धारा जेॾियूं भरवसो न भर सफ़र में सैयद चए नाहिम को आधर वो वल्हो करे वर तूं रहबर रस जे राह में। वाकुफ़ न वणकार जी अॻ न ॾे ॾिठोम डूंगर डोरापन सी कातीरी कुठोम वो जंहिं लाइ मुहिब मुठोम थी छुलूं करियां छपरे। वाकुफ़ न वणकार जी साण नाहिम समर वाकुफ़ न वणकार जी पाणी खयम न पाव जबल जलदायूं करे वो तिख ॾेखारे ताव लॻी लुक लतीफ़ चए माज़ूरन मथाव वो उते ओॾो आव जिते हो त हेकली आहियां। अॻिते चए थी वाकुफ़ न वणकार जी वाकुफ़ जे वणकार जा वहूं तनी सी गॾु वाकुफ़ जे वणकार जा वहूं तनी सी गॾु साथियुनि सां सैयद चए लॾो लॾे गॾु नई निमाणी निजरो ओठिए पास अॾु वो ही सुख बंभोर जा छॾ त काहे रसी केच खे। वरी चए थी त पसी डूंगर ॾाह अॻिते ॾुखियाई आहे मतिलबु कमज़ोर थी हीणी थी वेही रही उनखे हिमताए पियो शाह साईं असां बि खे बि गॾो गॾु हिमताए थो त पसी डूंगर ॾाह जम हलण में हीणी वही लाचे लक लतीफ़ चए पुठी केचन काह पुछी पुरज ससुई अॻियां भलो चाणी बाह इन वड़ाइते वरजो आसर हड मां ला जो अखियुनि ओॾो आ सो पिरी पराहो न मचो। वरी चए त थकियाई थरथेल चढ़ चुकियाई चोटीअ हलंदे हो त पुनूंडे भूं मिड़ोई भेल वो उथी राओ रेल वेठियुनि तां वारी वरे काफ़ूं काहींदियास मोटा तुकुर मेणो बानी बारोचन जो संग न साईंदियास अल फिराक शहद मिनल मौत हिते न हूंदियास वो आ न लाईंदियास जीअरे जत ॾिसी मरा। ज़बरदस्त फ़कीर अली नवाज़ लंजवाणी साहब तव्हां इलाही ज़बरदस्त ॿुधायो। जीअं त नाज़रीन हाणे जंहिं प्रोडक्ट असांजे प्रोग्राम खे स्पॉन्सर कयो आहे उहा आहे स्किन वाइट पारां हिकु नओं फेस वॉश मुतारिफ़ करायो वियो आहे जंहिंजो नालो आहे स्किन वाइट राइस मिल्क फेस वॉश जेको तव्हांजे चहिरे खे करे अहिड़ो साफ़ जहिड़ो शीशो। जीअं त नाज़रीन असां था वञूं नंढड़ी साई ते असां सां जुड़िया रहिजो। वेलकम बैक नाज़रीन मां तव्हांजी सैयद सदर बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेराण में। जीअं त नाज़रीन मां तव्हांखे चवंदसि त पंहिंजी ज़िंदगी मक़सद सां गुज़ारियो ऐं ज़िंदगी में को मक़सद रखी पोइ अॻिते वधो ऐं महिनत कयो स्ट्रगल कयो ऐं ख़ुदा कंदो त तव्हां उन में कामयाब थी वेंदो। ऐं जीअं त नाज़रीन कुझु असांजे ॾूराहनि इलाइक़नि में असांजा मारूअड़ा इलाही परेशान आहिनि जो उते ॿोॾि जो ख़तरो ॿुधायो वियो आहे ऐं मां दुआ कंदसि त उन्हनि जो इहो ख़तरो दूर थी वञे। जीअं त नाज़रीन असांजे प्रोग्राम में आहे सुगड़ फ़कीर अली नवाज़ लंजवाणी साहब। हाणे मां उन ॾे थी वञा। जी लंजवाणी साहब तव्हां असांखे छा था ॿुधायो हाणे? अॼु शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खां सवाइ ॿी ॻाल्हि वणे ई कान थी ऐं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जा बैत सुर सोरठ मां तव्हांखे ॿुधाईंदासीं। ऐं सुर सोरठ में ख़ासि करे मलाइक जो ज़िक्र कयो वियो आहे। उहो सिर वठणु ईंदो आहे हर कंहिंखां
ऐं बादशाह खां बि सिर वठणु हुयो। पोइ हिन में घणो तव्हां ॿुधंदो ऐं नाज़रीन बि ॿुधंदा त हुन में सॼी मालूमात अची वेंदी त अलाह जी आस करे ॿीझल कई बेकार, अलाह जी आस करे ॿीझल कई बेकार, माड़ीअ में मलूक जे वञी सीबाणी सरदार, ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूल ला, रखियाई तंदन मंझि तंवार, ओ जेकी खलकियो खलकण हार, सो मिड़ ॾिनाई मंगणे, परदेसां पंध करे हली आयो हित, ओ जाजक उभो जित, सिरजू सदाऊं हणे। वरी छा साईं थो पढ़े त परदेसां पंध करे हली आयो हीअ, माल न मंगे मंगणो, ओ जाजक घुरे जीअ, वड वेहलो थी त साहित सबर न सां। वरी छा साईं थो चए त परदेसां पंध करे हली आयो हूं, ऊचो तूं अर्श ते ऐं भोरो मथे भूं, की तुसंदे तूं ही सिर सवाली मंगणा। वरी छा साईं थो चए त परदेसां पंध करे सुणी आयसि शान, मंगा कहिड़े मत सी निसोरो ई नादान, सोको ॾियार जॾान जो तमा खे तर्क करे, तोदर आयसि राजिया हेड़ो वठी हाल, उनाइज अलील जो सबा जा सवाल, ओ भला करियो भाल अमन ॾियो उनखे, तोदर आयसि राजिया हेड़ो तोदर आयसि राजिया ॿिया दर दूर करे, दूल्हा तो दरबार में आयसि पेर भरे, मंगणो आऊं न माल जो मुंहिंजो पंध परे, वरी कीन वरे मथे धारा मंगणो, परदेसां तोदर आयसि राजिया ॿिया दर ॾेई बन, कहां जो कमाच सी सो सुण सबा जे कन, जा मन मुंहिंजे मन सा तोखे मालूम सभु का। वरी छा साईं थो चए त जाजक जूनागढ़ में को अताही आयो, तंहिं कामल कढी कीनरो वेही वॼायो, शहर सॼो ई सुरसी तंदन तपायो, दायूं दर मांदियूं थियूं ॿायन ॿाॾायो, ओ ॿीझल ॿोलायो त आहियां सवाली सिर जो, महले आयो मंगणो साज़ खणी सुरंदो, सिर जी सदा सुर में उ घोर हणी घुरंदो, मथेरी मलूक जे चारण न चुरंदो, ओ जूनागढ़ झुरंदो पवंदी झाऊं झरोक में, जे सिर मंगे सिर घुरे, ॿी का शइ घुरे ई कोन थो, सिर जो सवाल ई आहे, सिर मंगे सिर घुरे, सिर री थिए न सलाह, ग़रीबऊं न गुज़रे तो मारे मीर मलाह, नायो नवाबन जा हू सोरियो कढे साह, ख़ालक सांझ सुबह कोन छॾींदो किते। जॾहिं वक़्तु पूरो थियो त हू मलाइक किते बि कंहिंखे कोन छॾींदो। इलाही ज़बरदस्त। जीअं त नाज़रीन हाणे था हलूं असां फ़नकार जलाल हैदरी साहब ॾे, त जलाल हैदरी साहब तव्हां छा था ॿुधायो असांखे हाणे असांजे नाज़रीन खे जेके तव्हांखे ॾिसी रहिया आहिनि? जिथे किथे भिटधणी जो उर्स आहे, वरी कलंदर शहबाज जो मेलो आहे। बिल्कुल त माण्हू खे ये जे ज़िक्र हले पियो त बिल्कुल बिल्कुल जो ज़िक्र आहे त जीअं साईं बैत मुर्शिद लतीफ़ साईं जा पढ़े पियो त जी 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 बिल्कुल जी जी बिस्मिल्लाह ॿुधायो तव्हां। ससुई अॻे तसूरल जी, ओ ससुई अॻे तसूरल जी ॾाढी हुई त ॾुखी, खड़ा पेर पुनुअ जो विझा विख वधी, हाणे लिखे या वो लधी न त पतण पंध केर करे अला, मूंखे डूंगर डोरण आयो केती केते वञनि, मूंखे जबल झागण आयो केती केते वञनि, केती केते वञनि मन को मुंहुं सां मिलनि, केती केते वञनि मन को मुंहुं सां मिलनि, मूंखे डूंगर डोरण आयो केती केते वञनि, मूंखे जबल झागण आयो केती केते वञनि।
उठन गाना पट जा जड़िया लाल जतले उठन गाना पट जा उठन गाना पट जा जड़िया लाल जतले उठन गाना पट जा जड़िया लाल जतले मुखे डूंगर डोरण आयो केती केते वञन मुखे जबल जागण आयो केती केते वञन केती केते वञन मन को मुय सा मिलन केती केते वञन मन को मुय सा मिलन मुखे जबल जागण आयो केती केते वञन मुखे डोरण आयो केती केते अगी रात उठन जी बण बण बात विझने अगी रात उठन जी अगी रात उठन जी बण बण बात विझने अगी रात उठन जी बण बण बात विझने मुखे डूंगर डोरण आयो केती केते वञन मुखे जबल झागण आयो केती केते वञन केती केते वञन मन को मुई सा मिलने केती केते वञन मन को मुई सा मिलने मुखे डूंगर डोरण आयो केती केते वञन मुखे जबल झागण आयो केती केते वञन अदी उषा वो लतीफ चवे विच अदी उषा वो लतीफ चवे बिछड़ा मोब मिलने बिट जो घोट लतीफ चवे मुर्शिद लाल लतीफ चवे बिछड़ा मोब मिलने बिट जो घोट लतीफ चवे विछड़ा मोब मिलने मुखे डूंगर डोरण आयो केती केते वञन मुखे जबल झागण आयो केती केते वञन केती केते वञन मन को मुई सा मिलने केती केते वञन मन को मुई सा मिलने मुखे डूंगर डोरण आयो केती केते वञन मुखे जबल झागण आयो केती केते वञन सुभान अल्लाह इलाही ज़बरदस्त ॿुधायो तव्हां फ़कीर जलाल हैदरी साहब माशाअल्लाह। जीअं त नाज़रीन असांजे प्रोग्राम सुबुह मेराण खे जंहिं स्पॉन्सर कयो आहे उहो आहे स्किन वाइट पारां हिकु नओं फेस वॉश मुतारिफ़ करायो वियो आहे जंहिंजो नालो आहे स्किन वाइट राइस फेस मिल्क वॉश जेको तव्हांजे चहिरे खे अहिड़ो करे साफ़ जहिड़ो शीशो। जीअं त नाज़रीन असां हाणे नंढड़ी साही ते था हलूं, असां सां जुड़िया रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, मां सैयद सदफ बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेराण में। जीअं त नाज़रीन उम्मीद आहे तव्हां असांजो प्रोग्राम ॾिसी रहिया हूंदा, इंजॉय करे रहिया हूंदा ऐं लतीफ़ साईं जे उर्स जे हवाले सां ही जेको असांजो प्रोग्राम आहे उन में तव्हां लाखिणे लतीफ़ जा शेर बि ॿुधी रहिया हूंदा ऐं ही सभु तव्हां लाइ आहे। जीअं त नाज़रीन मां सुघड़ फ़क़ीर अली नवाज़ लंजवाणी साहिबु ॾे वेंदसि ऐं उन खां पुछंदसि त जेको लतीफ़ साईं आहे उनजे उर्स हवाले सां बि ॿुधायो तव्हां ऐं पोइ वरी जेको तव्हां कुझु ॿुधायो
लतीफ़ साईं जो त को शेर वेर तव्हां उहे ॿुधाइजो, पर पहिरीं उर्स जे हवाले सां तव्हां ॿुधायो। हा, उर्स जे हवाले सां त कोई तारीख़दान सही ॿुधाए सघे थो, असां मथां ग़लती करियूं। बाक़ी असां शाह साईं जो अॼु उर्स मुबारक आहे ऐं सॼी सिंध लाइ सम्झो ईद आहे, असां सभिनि लाइ ईद आहे। ऐं असां बि अॼु उन उर्स जे हवाले सां हिते गॾु थिया आहियूं। बहिराणे टीवी सॼो प्रोग्राम में लतीफ़ सरकार जे नाले नाओ करे छॾियो आहे, इन खां वधीक त कुझु चई बि नथो सघिजे। बाक़ी सुर आसा मां, सुर आसा आहे उन में निमाज़ ऐं उन ते अमल करणु ऐं निमाज़ खे पढ़ण जा रोज़ा उन ते माना जेको सो अमल करणु, उहो इश्किया तौरु पढ़णु, फ़र्ज़ी तौरु न पढ़णु। फ़र्ज़ी तौरु चवंदा आहिनि त को बि कमु क़बूलु न थींदो आहे। जेकॾहिं तव्हां हींअर प्रोग्राम पिया करियो, जे तव्हां सां हिन प्रोग्राम सां लॻाव न हूंदो त हीउ प्रोग्राम एतिरो सुहिणो न थींदो। सो उन लाइ हर कम में जेकॾहिं हारी बनी कंदो त उन सां उनजो इश्क न हूंदो, धराड़ जो माल सां इश्क न हूंदो त इहे सिस्टम सभु नथा थी सघनि सही। ऐं अहिड़े ई नमूने सां इबाबत बि ईअं ई आहे, जेकॾहिं हुन सां तुंहिंजो इश्क या लॻाव आहे त उहो अलाह जे बारगाह में क़बूल थी पए, न त नथा ई पए। उन में शाह साईं ज़िक्र कयो त सिर नायो सजदा करी, सिर नायो सजदा करी, तन तवाज़ो तो न, तुंहिंजो इश्क आहे कोन, ॾेखाओ आहे। सिर नायो सजदा करी, तन तवाज़ो तो न, हू जो मणियो मन जो, सिजा सोरी सो न, उहो कूड़ा थींदे ई कोन, फूके धुणे फ़ाइदो। वरी शाह साईं थो चए त जाजां पसी पाण खे, जे तो में तकबर ऐं वॾाई आहे त पोइ तुंहिंजी निमाज़ बि क़बूल न आहे। जाजां पसी पाण खे, ताता नाहे सुजूद, उहो विञाए वजूद, तंहिंखां पोइ तकबीर चओ। उन इश्क में गुम थी वञे, पोइ तुंहिंजी निमाज़ आहे। जाजां पसी पाण खे, ताता नाहे निमाज़, विञाए सभु साज़, तंहिंखां पोइ तकबीर चओ। रोज़ा निमाज़ूं ई पिणु चङो कमु, इहो सुठो कमु आहे, इहो कयो। पर अञा मज़े वारो कमु ॿियो आहे जो अव्हां इंसानियत जी ख़िदमत करियो, अव्हां वतन जी ख़िदमत करियो, अव्हां कंहिं ग़रीब ते हथु रखो या अव्हां मुल्क जी ख़िदमत करियो, त बहितरीनु कमु उहो आहे। वधीक नेक अमल उहो अलाह खे वधीक पसंदि आहे। त रोज़ा निमाज़ूं ई पिणु चङो कमु, अञा को ॿियो फहम जंहिंसां पसी पिरी के। ऐं वरी शाह साईं थो चए त सुट उन ई जो सफ़रो जे पर में पिञाइनि। सुट इबाबत खे चयो आहे, सुट कतींदड़ खे बि चयो आहे, हीअ बि इबाबत बि हिकिड़ो कतण वारो कमु करण वारी शइ आहे। त सुट उन ई जो सफ़रो जे पर में पिञाइनि, आवाज़ अर्थ जो साह न सुणाइनि। ॾेखारीनि कोन था वॾा राड़ करे त असां इबाबत गुज़ार आहियूं, अच्छा उहे लिकी करे ऐं आराम सां पढ़नि था त सुट उन ई जो सफ़रो जे पर में पिञाइनि, आवाज़ अर्थ जो साह न सुणाइनि, लिकायो लतीफ़ चए कंबियो कताइनि, उहो माणक मटाइनि तो मुल महांगो उनजो। हाणे वरी शाह साईं थो चए त या सन्नू न सिखी, जेकॾहिं तोखे उहो कमु सुठे तरीक़े सां नथो अचे त बि कर, सुठो कमु कर, उनखे छॾ न। या सन्नू न सिखी सा मर रंढाई रोड़े, सुठ उन ई जो सफ़रो विया ताराज़ी तोरे। छो त हुन रूह सां कयो, उनखे करणु कोन थिए आयो, पर हुन रूह सां कयो, इश्क सां कयो, लगन सां कई। त सुठ उन ई जो सफ़रो जे पर में पिञाए न, जा सन्नू न सिखी सा मर रंढाई रोड़े, सुठ उन ई जो सफ़रो विया ताराज़ी तोरे, उहो थुल्हे ऐं थोरे वेचारी ते वड़ थियो। साईं हिकिड़ी कॉल रिसीव कयूं, ॾाढी सुहिणी ॻाल्हि, असां कॉल रिसीव करे वठूं, वरी पोइ कंटिन्यू था कयूं हितां। जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू। जी अदा, तव्हां केरु था ॻाल्हायो, किथां था ॻाल्हायो, कीअं आहियो तव्हां? मां मदीने पाक खां थो ॻाल्हायां, हाजी शम्स मीरजत। जी जी, तव्हां छा भली कार, तव्हां छा था चवणु चाहियो असांजे प्रोग्राम में? भिटाई साहब जे बारे में हले थो न, लंजवाणी साहब ॿुधाए थो पियो। जी जी, अलाह हुनखे ख़ुशि रखे। जी जी जी, आमीन। उनखे तव्हां बि दुआ कजो। तव्हां छा था चवणु चाहियो? कोई तो ॿुधाए न, समझी? ठीकु आहे, ठीकु आहे, ठीकु आहे, हाज़िर ॿुधाइनि था। कलाम ॿुधाए। जी जी जी, वॾी महिरबानी तव्हांजी। फ़कीर साईं तव्हां कंटिन्यू कयो हाणे। हा, शादी तेड़ा 40 न 40 जहिड़ो पसंदि पिरिजो।
जे महबूब जो दीदार थिए त अहिड़ी इबाबत बि आहे कान। शाह साईं सोचे त तेड़ा चालिया न चाली जहिड़ो पसण प्रिय जो, कहिड़ी कातफ़ तो करी मथे पननि पीउ, जे वर्क वराई वीह त अखर मिड़ो ई हिकिड़ो। सिर्फ़ु ख़ुदा सां इश्क रख, उनजे नबी सां इश्क रख, सभु शयूं तोखे हासिल थी वञूं। वरी शाह साईं तो चए त पढ़णु त परूड़णु, पढ़ त उन ते अमल कर, उनखे परूड़, उनखे परख। पढ़णु त परूड़णु, न त पढ़णु आहे मज़ाक। सबक से पेरनि जे अंदरि कई ओताक, ओ पार लंघा जे पाक, ऐं हर्फ़ न ॼाणा हिकिड़ो। मुंहिंजा महबूब तूं मूंखे मंज़िल खां पार कजे, आउं कुझु बि न आहियां, पाण खे कुझु बि माण्हू न सम्झे। कोड़े किताबनि में हर्फ़ मिड़ो ई हेक। हाणे शाह साईं हिते महदूद थो करे ॻाल्हि खे, जेकॾहिं तुंहिंजो इश्क या लगन आहे त तुंहिंजो बिस्मिल्लाह ई इबाबत में गंज आहे, इहा बि तुंहिंजे लाइ गंज आहे। त कोड़े किताबनि में हर्फ़ मिड़ो ई हेक, जे तो नज़र नेक त बिस्मिल्लाह ई बसि। ऐं शाह साईं अॻिते थो चए त अखर पढ़ अलफ़ जो, ॿिया वर्क सभु विसार। अखर पढ़ अलफ़ जो, ॿिया वर्क सभु विसार, अंदरि तूं उजार पना पढ़ंदे केतिरा, अंदर खे साफ़ कर। ऐं हिकिड़ो बैत चवंदासीं आहे त उहो ॾाढो मूंखे पसंदि बि ईंदो आहे, शाह साईं जो कोन्हे त जे भाई जोगी थियां, जोगी माना अलाह जो सचो आशिक़ थियां त पोइ हीअं कर, जे भाई जोगी थियां त जीअ में ॿार जलो, उभरे थो अंदर में को सिक संदो सलो, बिना इश्क इबाबत थूंगो आहे ठलो। ऐं ॾिस हिते क्लियर पियो चवे त इश्क खां सवाइ इबाबत आई कान, बिना इश्क इबाबत थूंगो आहे ठलो, उहो भला वटि भलो को रस्तो राज़ी शाह चवे। जीअं त नाज़रीन हाणे असां ॿुधंदासीं फ़नकार जलाल हैदरी साहब खां, त हाणे हू असांखे छा थो ॿुधाए। मुर्शिद लाल लतीफ़ साहिब जी काफ़ी था ॿुधायूं। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह लाल लतीफ़ जी वाई हलंदी आहे, सॼो ॾींहुं ज़िक्र जेतिताईं प्रोग्राम में आहियूं जी 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 मुर्शिद लतीफ़ खे ॻाईंदा। बिल्कुलु बिल्कुलु, सुभान अल्लाह, ॿुधायो। सरजीता सूर समाणी त सुख वया, ये मई पूरमू निमाणी नसीब थिया। साईं ससुई खां जॾहिं पुनू ॾेर खणी विया त हुनखे सर्तियूं साहेलियूं के कहिड़ी बि ॻाल्हियूं ॿुधाइनि, के कहिड़ी बि ॿुधाइनि, त ससुई ॾिसी ऐं सर्तनि खे छा पई चए, मुर्शिद लाल लतीफ़ जो रूह मौजूदु आहे। चोथियूं ॾियो मूंखे मतियूं, ओ मतियूं, मती चइबो आहे ताने कंहिंखे कावड़ी ॾियणु। चोथियूं ॾियो मूंखे मतियूं, मतियूड़ी मतियूं वस पंहिंजे में, ओ वस पंहिंजे में भेनरूं न आहियां। चोथियूं ॾियो मूंखे मतियूं, ओ मतियूं, चोथियूं ॾियो मूंखे मतियूड़ी मतियूं, ओ वस पंहिंजे में, वस पंहिंजे में भेनरूं न आहियां। पंहिंजे में भेनरूं न आहियां।
चोथुंडियो मुखे ताना मीड़ा चोथुंडियो मुखे चोथुंडियो मुखे ताना मीड़ा अविता हो सब सचूं सचूड़ी सचूं अविता हो सब सचूं सचूड़ी सचूं ओ वसपजे में भेनरो नाया चोथुंडियो मुखे मतियूं ओ मतियूं चोथुंडियो मुखे मतियूं मतियूड़ी मतियूं ओ वसपजे में भेनरो नाया हुजल तोड़े कतियूं कचूड़ी कचूं तेतरा हुजल तोड़े कतियूं कचूड़ी कचूं ओ वसपजे में भेनरो नाया चोथुंडियो मुखे मतियूं ओ मतियूं चोथुंडियो मुखे मतियूं ओ मतियूं चोथुंडियो मुखे मतियूं मतियूड़ी मतियूं ओ वसपजे में भेनरो नाया चोथुंडियो मुखे अदियूं छावो लतीफ चयला मुर्शिद लाल बिट जो घोट लतीफ चयला सोड़ो छावो लतीफ चयला मुझु पुनल में पतूं 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 ओ मुझु पुंढल में पतियूं पतूड़ी पतियूं ओ वसपजे में भेनरो नाया चोथुंडियो मुखे मतियूं ओ मतियूं चोथुंडियो मुखे मतियूं मतियूड़ी मतियूं हाँ वसपजे में भेनरो नाया चोथुंडियो तमाम बेहतरीन ज़बरदस्त जलाल नदरी साहब खां तमाम इलाही ज़बरदस्त कलाम असांखे ॿुधायो। जीअं त नाज़रीन असां सां जुड़िया रहिजो। असां था वञूं न्यूज़ ब्रेक ते। वेलकम बैक नाज़रीन, मां तव्हांजी सैयद सदक बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबह में राण में। जीअं त नाज़रीन ज़िंदगी इलाही नंढड़ी आहे, इनखे ख़ुशियुनि सां गुज़ारो, जेतिरो थी सघे पंहिंजे प्यारनि सां गुज़ारियो, ॿियनि खे प्यार ॾियो ऐं ॿियनि लाइ आसानियूं पैदा कयो ऐं ईअं ई ज़िंदगी खे गुज़ारियो। जीअं त नाज़रीन अॼु असांजे प्रोग्राम सुबह में राण में कुझु असांजा सुघड़ ऐं कुझु फ़नकार गॾु आहिनि ऐं हाणे मां हलां थी सुघड़ फ़क़ीर अली नवाज़ लंजवाणी साहिब ॾे, त मां उनखे चवंदसि त हू असांखे छा थो ॿुधाए वरी हींअर। असां हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह जे उर्स जे मौक़े ते शाह साईं जा बैत सुर कापाइती मां
नाज़रीन खे तव्हां जे नज़र कंदासीं। कापाइती सूरत इंसान खे तयारु कयो वञे थो ऐं हुनखे होशियारु छा साईं करे थो त तूं हिते त माल मिल्कियत महिला तूं गॾु पियो करी पर अॻिते जी तयारी कर। सुर कापाइती में अॻिते जो ज़िक्र आहे त तूं अॻिते लाइ बि तयारी कर, अॻिते लाइ तूं कहिड़ी तयारी कई आहे। उन लाइ हिन सुर में चयो त हीअ हॾु विहाणी कुराड़ो थी वई पूरो थी वई हॾु तुंहिंजा हाणे कम ई कोन था कनि, अॻिते जी कहिड़ी तयारी कई अथई त हीअ हॾु विहाणी तूं कड़ कालूणे ॾींहं खे उथी ओर अर्ट सी वेह मां वेगाणी उहो सराफ़ सुभाणे मोटाए हणनी न मुंहं ते जा कती त कत जा कती त कत ही हॾु विहाणी कापाइती सभु का कते सिबाणी उहो ॼातो जिन ॼाणी तिन हथां पई न छॾी ऐं कतण जी कान करी सुती सुहाई हॾु कतण जी कान करी सुती सुहाई हॾु उथी और हा कथियो ई न काल अॼु पिणु ओजण खे मरी कथियो ई न काल अॼु पिणु ओजण खे मरी उहो भोरी तोसी भाल कांध करींदो केतिरा ऐं वरी छा साईं थो चए त से तो वेही विञाया पंहिंजी जवानी विञाए छॾे अजाए कमनि में से तो वेही विञाया जे कतण संदा ॾींहं अर्थ ओॾी न थिए भोरी भोरी सीं उहो कंध खणंदे कीअं अङण अजीबनि जे ऐं वरी छा साईं थो चए त तोड़े थिए वॾी उथी वेही नथो सघीं त बि ख़ुदा खे यादि कर तोड़े थिए वॾी तो उथी आतण आव थी भेड़ी भर्म वारनि सी ॿी हॾ कर्म काव त सराफ़ तो सुभाउ कोठे कातारनि सी भलारनि सां तोखे बि सॾे त तूं बि हली आ जन्नत में सोन सारी खां हथड़ा असांखे अला साईं जिस्म हथ पेर सोन जहिड़ा ॾिना आहिनि पोइ बि असीं कुझु नथा करियूं छा साईं थो चए त सोन सारी खां हथड़ा कोन कती रॾ वेही कुंड काबू कर गोहियूं घुतियूं छॾ उहो सराफ़ाणे सॾु मुरकियो हूंद मटाई जॾहिं आख़िरत वारो सॾु थींदो त उन ॾींहुं तूं मुरकंदे मटे वेंदे हलियो ऐं जेकॾहिं गुनाहगार हूंदे त मुरकंदे कोन वरी छा साईं थो चए त भेरी ऐं भाई माना आऊं वॾो माण्हू आहियां ऐं पाण खे तकबर थो आणी पाण में वॾाई थो आणी भेरी ऐं भाई ई वॾूणो कांध कांध रब खे चयो वियो आहे भेरी ऐं भाई ई वॾूणो कांध वेठी और अर्ट सी ॻिची पायो पांद त तुंहिंजो ई विड़वांद कितो वितो न थिए जेको तूं इबाबत कई आहे इहा बि तोखां वञे न हली ज़ाया न थिए कितो वितो न थिए तो वारो जेको कयल आहे इहो बि तोखां न वञे हलियो वरी छा साईं थो चए त को जो वाह कापाइती कतन ऐं कंबनि इबाबत बि कनि था ख़ुदा खे यादि बि कनि था ॾकनि बि था डिॼनि बि था चए थो उन जहिड़ी इबाबत का आहे ई कोन को जो वाह कापाइती कतन ऐं कंबनि कारण सूद संवारियो आतण मंझ अचनि उन जी सूंहं सैद चए सराफ़ाई सिकनि उहो अॻियां सुट संदनि पाए तराज़ी न तोड़िया उन्हनि खां हिसाब ई किताब कोन थियो पाए तराज़ी न तोड़िया उन्हनि खे बिना हिसाब जे जन्नत में मोकिलियो वियो वरी छा साईं थो थिए चवे थो त चाइत पाए चित में चाइत हा चाइत पाए चित में सन्नो कटियो जिन तिन जो सराफ़न दुको ई दाख़िल न कयो चाइत माना ॾिखाओ ज़ाहिरी ॾिखाओ चाइत पाए चित में सन्नो कटियो जिन तिन जो सराफ़न दुको ई दाख़िल न कयो वरी छा साईं थो चए पहिरीं जी ॻाल्हि कईसीं इश्क ऐं मोहबत ऐं लगन त मोहबत पाए मन में मोहबत पाए मन में रंढा रोड़िया जिन उहो तिन जो सराफ़न अणतुर ई अघायो ज़बरदस्त फ़कीर अली नवाज़ लंजवाणी तव्हां इलाही ज़बरदस्त ॿुधायो शाह साईं जो जीअं त नाज़रीन तव्हां असांजे प्रोग्राम खे ॾिसी रहिया आहियो ऐं इंजॉय करे रहिया हूंदव ऐं हथ में चांहि जा कोप बि हूंदव जीअं त नाज़रीन हाणे असां तव्हांखे ॿुधायूं था कलाम फ़कीर जलाल हैदरी जो जलाल हैदरी साहब तव्हां असांखे छा था ॿुधायो कहिड़ो कलाम था ॿुधायो जी जी बिस्मिल्लाह 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 जी जी ॿुधायो
जोगन संदी वो ज़ात खे ओ जोगन संदी ज़ात खे अल्लाह आवेस न वॾाई दधी धूड़ लिंगन में ॿियो छतन में छाई खुदीअ खे खाई वञ गुर सां गॾु मुकापड़ी गुर सां गॾु मुकापड़ी लाहे लिंगल हम वञी मिलिया महबूब खे कांदा थी हमदम न फियस बात खो अग खाधऊं गम राज़ी मझ मातम बरात मेरा थिए अल्लाह ओ जोगी जवान जबल जे पासे जोगी जवान जबल जे पासे ओ जीअ में जादू लाए विया समझाए विया जीअ में जादू लाए विया समझाए विया जोगी जवान जबल जे पासे जोगी जवान जबल जे पास जोगी जवान जबल जे पासे जोगी जवान जबल जे पास जीअ में जादू लाए विया समझाए विया जीअ में जादू लाए विया समझाए विया जोगी जवान जबल जे पासे जोगी जवान जबल जे पास जोगी जवान जबल जे पासे जोगी जवान जबल जे पासे काल कुलल में पाए व्या समझाए व्या काल कुलल में पाए व्या समझाए व्या जोगी जवान जबल जे पासे जोगी जवान जबल जे पास जोगी जवान जबल जे पासे जोगी जवान जबल जे दिया में जादू लाए व्या समझाए व्या दिया में जादू लाए व्या समझाए व्या जोगी जवान जबल जे पासे जोगी जवान जबल जे पास जोगी जवान जबल जे पासे जोगी जवान जबल जे पासे ओ मुरलियूं सुरलियूं नादन पीलूं मुरलियूं सुरलियूं मुरलियूं सुरलियूं नादन पीलूं मुरलियूं सुरलियूं नादन पीलूं दर दर भी न बजाए व्या समझाए व्या दर दर भी न बजाए व्या समझाए व्या जोगी जवान जबल जे पासे जोगी जवान जबल जे पास जोगी जवान जबल जे पासे जोगी जवान जबल जे दिया में जादू लाए व्या समझाए व्या दिया में जादू लाए व्या समझाए व्या जोगी जवान जबल जे पासे जोगी जवान जबल जे पास जोगी जवान जबल जे पासे जोगी जवान जबल जे पासे वो अदियूं शाह लतीफ चवे वो लालू लाल लतीफ चवे ओ अदियूं शाह लतीफ चवे वो भिट जो घोट लतीफ चवे विछड़ा मोहब्बत मिलाए व्या समझाए व्या विछड़ा मोहब्बत मिलाए व्या समझाए व्या जोगी जवान जबल जे पासे जोगी जवान जबल जे जोगी जवान जबल जे पासे जोगी जवान जबल जे पास दिया में जादू लाए व्या समझाए व्या दिया में
दे पासे जोगी जान जबल पासे। ज़बरदस्त, सुभान अल्लाह, इलाही बहितरीन। जीअं त नाज़रीन तव्हां असांजे फ़नकार जलाल हैदर साहब जे कलामनि खे बि इंजॉय करे रहिया हूंदा ऐं सुघड़ फ़क़ीर अली नवाज़ लंजवाणी जा जेके शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जा बेत आहिनि उन्हनि खे बि इंजॉय करे रहिया हूंदा ऐं ॿुधी रहिया हूंदा गौर सां ऐं असांजो प्रोग्राम बि ॾिसी रहिया हूंदा गौर सां ऐं इंजॉय करे रहिया हूंदा। जीअं त नाज़रीन असांजे प्रोग्राम सुबुह में राण में हींअर थियो आहे नंढड़ी साही जो टाइम, त असां सां जुड़िया रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, मां तव्हांजी सैयद सदफ़ बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह में राण में तव्हां सां गॾु। जीअं त नाज़रीन असांजे प्रोग्राम सुबुह में राण खे जंहिं स्पॉन्सर कयो आहे उहो आहे स्किन वाइट पारां हिकु नओं फेस वॉश मुतारिफ़ करायो वियो आहे जंहिंजो नालो आहे स्किन वाइट राइस मिल्क फेस वॉश, जेको तव्हांजे चेहरे खे अहिड़ो करे साफ़ जहिड़ो शीशो। जीअं त नाज़रीन असांजे प्रोग्राम में सुघड़ मौजूदु आहे जंहिंखां असां ॿुधी रहिया आहियूं शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जूं बेत। जीअं त नाज़रीन असां वञूं था सुघड़ फ़क़ीर अली नवाज़ लंजवाणी ॾे ऐं असां उनखे चवंदासीं त सर तव्हां असांखे हाणे छा था ॿुधायो? हिन लतीफ़ सरकार जे उर्स ते ऐं थर में बि मींहुं उठो आहे, ॾाढियूं ख़ुशियूं पिया कनि मारूड़ा। जेकॾहिं थर वारनि खे यादि न करियूं ऐं मारवी में बैत न पढ़ूं, इहा बि नाइंसाफ़ी थींदी जो हिन उर्स जे मौक़े ते असां पंहिंजे थर वारे दोस्तनि खे या भाइरनि खे बि यादि करियूं। त शाह साईं फरमाए थो त नका कुनफ़ यकून हुई, नका कुनफ़ यकून हुई, नका मूरत माह, हेकाई हेक हुई वहादानियत जी वाह, लिखियाई लतीफ़ चए उत ॻुझंदड़ गाह, अखियुनि ऐं अरवाह उहा साञा हुई सिपरी। वरी शाह साईं चयो त अलाह ओठी आणी, जॾहिं मारवी क़ैद में बंदि थी त पंहिंजे मारूड़नि खे यादि पई करे त अलाह ओठी आणी को ॾाॾाणे ॾेहां, उठा मींहुं मलीर ते गसन थिया गाह, सरचनरी सैयद चए हिते सिके मुंहिं जो साह, पोइ उमिरि खे तूं अलाह का चङी विझजे चित में। वरी शाह साईं तो फरमाए त छॾ सबरायूं सूमरा, सबरायूं माना इहे ॾाढायूं छॾ, ऐं तोखे रब वटि वञिणो आहे उते जवाबु ॾियणो पवंदो। त मारवी चए थी त छॾ सबरायूं सूमरा, मकर जॾी सां झाड़ो, मन मुंहिंजे माड़ीअ उमिरि कर्मा आड़ो, उहो छॾ सूमरा साड़ो पवंदई कमु करीम में। वरी शाह साईं तो फरमाए त सारी उमिरि सूमरा, सारी उमिरि सूमरा ई फुर न फबिजाई, ईंदई मलक अलाह जा वठी उत वींदियाई, नई धरींदई धूड़ में उमिरि न चवंजाई, उहो तंहिंखां पोइ पवंजाई क़दुरु मारूड़नि जो। सारी उमिरि सूमरा ई ज़ुल्म न हलंदो जोरो, साणे में सैयद चए अॻियां तुरंदो तोरो, पोइ काग़ज़ ॾींदे कोरो पाणे थींदे पधरो। शाह साईं तो फरमाए त अर्ज़ु करियां थी सूमरा मुंहिंजो अलाह लॻ सुणेज, मरां जे हित माड़ीअ त बि खाहुड़ ॾे खणेज, मारू मुंहिंजे मलीर जा कांधी सभु करेज, उहो खथी खफन ॾेज त सरचे सची थिया। शाह साईं फरमाए थो त मारनि धारा मारी जे हित ॾिए साह, त बुत मुंहिंजो बंद में क़ैद मां करजाए, साणे ॾांहुं सैयद चए खाउड़ खणजाए, पोइ मुई मारे नीजाए त लोई जी लॼ रहे, मारनि धारा मारी जे हित ई मरे, त मड़ मुंहिंजो मुक़ाम में दफ़न को न करे, अलाह लॻ लतीफ़ चए कोशिश इहा करेज, मुई मथे हथड़ा मारू मान धरे, वो पुसी पांद भरे, मन मारूड़ा अचनि मुक़ाम ते। मारी चए त मारी चढ़ी ॾिठाम, मारी चढ़ी ॾिठाम झूपा झांगीरनि जा, हिकु अगई सोना वेतर मींहुं उठाम, वो कहिड़ा ॾोह कयाम जो मारू थर आऊं बंद में, ई न मारन रीत
जॾहिं हिनखे वेस वॻाए हार सिंगार ॾिनई त चई इहा असांजो रीति न आहे, इहो असांजो वड़ी न आहे जो असां इन वेस वॻाए हार सिंगार ते असां पंहिंजा मारूड़ा भुलाए छॾियूं। इन मारनि रीत जी सेण मटाइनि सोन ते, अची उमर कोट में कंजस कान कुरीत, उहो पखनि जी प्रीत माड़ियुनि सीन मटिया। जेका असांजे पखनि में मोहबत आहे उहा तुंहिंजे माड़ियुनि जे बराबरि न आहे, उते उहा असां वटि मोहबत घणी आहे। वरी चओ कॉल आहे त कॉल रिसीव कयूं पोइ कंटिन्यू कयूं था। जी अस्सलाम वालेकुम, तव्हां केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? गुलशन मेमार गालिब खतीब धणीबल चांजो कराची। जी जी अदा, छा था चवणु चाहियो? असां बि भिटाई जो मेलो आहे, असां बि फ़क़ीरूं दरगाहनि ते ॻाईंदा वॼाईंदा आहियूं, सखल शाह चीज़ल शाह। जी जी इहो शुगर जो इन जी मां प्रोग्राम कयो आहे कराची हसनाबाद। अच्छा, तव्हां छा चवणु चाहींदो? तव्हांखे बहस ॿुधायां थी। जी बिस्मिल्लाह ॿुधायो। सारी रात रुवण साण रिजे सारी रात रुवा, लाड़े लुड़क अखियुनि में तेरे हूत पवां, ओ धरती सभु दुआ लुड़कनि साण लतीफ़ चे, ओ होश करे अदा वो होश करे, हल हंजड़ा वो यार बदजन बील बगन सां भाऊ होश करे, सजण साईं होश करे, हल हंजड़ा वो यार बदजन बील बगन सां भाऊ होश करे, बगबुआर न ढूंढ डंडन में, आ बगबुआर न ढूंढ डंडन में, भलो मियां बगबुआर न ढूंढ डंडन में, तिलिर में जंग सिंधु यार होश करे, हल हंजड़ा वो यार बदजन बेल बगन सां भाऊ होश करे, सजण साईं होश करे। मेहरबानी मेहरबानी, लख कुर्ब जबरदस्त। फ़कीर अली नवाज़ जिथां असां ख़तम कयो, कंटिन्यू कयो तव्हां। सुरमा बैत जी जी त शाह साईं तो फरमाए त आणी न चाढ़ी। अॼु ॾिसो माण्हू ॿ सालनि लाइ या ॿ नसलनि लाइ मिल्कतूं था गॾु कनि, त उन टाइम में आणी न चाढ़ी, बसि आणींदा चाढ़ींदा सुबुह जो वरी अला मालिक। जीअं पखी चवंदा आहिनि जेकॾहिं ईमान सिखो त पखी मां सिखो, उहो गॾु करे कोन रखंदो आहे, त उन लाइ शाह साईं फरमाए थो त आणी न चाढ़ीनि ॾुथ ॾियारी सूमरा, सथा कयो सैयद चए साओ सुकाइनि, मझां लब लतीफ़ चए चांवर करियो चाढ़ीनि, उहो पुलाह न पाड़ीनि उमर आराड़ियुनि से। जेको तुंहिंजा ही पुलाह ऐं जेके ऊचा ऊचा खाधा आहिनि, इहे असांजे आराड़ी चइबो आहे रब खे, थर में रब खे आराड़ी चयो वेंदो आहे, त उहे असांजी रब जे बराबरि बि तुंहिंजा इहे पुलाह न आहिनि, इहे तुंहिंजा खाधा न आहिनि। वरी चयो त पकी ॻाल्हि पवार से, हुन सां मुंहिंजो पकी ॻाल्हि आहे, तोसां आऊं कॾहिं बि निकाह न कंदुसि, त पकी ॻाल्हि पवारसी सिसी सदके सां, तोसां वेहां खट ते ईअं न करे अला, सोनो नक संघारनि सी वठी विंजसि वाह, उहो मुंहिंजो मौत मुबा मार त उजारियां मारुनि खे, झण पीअनि झंगल रहनि, इहा ग़रीबाणी गत शीशा लाल गुलाब जा, पी न विञाईंदसि पत कर सूमरा सिपत त मिलां मारूड़नि से। झण पीअनि ॿ बैत अर्ज़ु कंदासीं त झण पीअनि झंगल रहनि, मुंहिंजा मारू चारीनि माल, उथियो रोज़ रसूल खे उहो सांगी कनि सवाल, उहो अहिड़ा जनी हाल
से की विसरन सुमरा सिके सा संघार लय सोन बाया थी सप हमीराणे हथ सी तन ते चढ़े तप ओ लोडे लसी लप पिया शल पवारन से पिया शल पवारन से। बिस्मिल्लाह, ज़बरदस्त फ़कीर अली नवाज़, तव्हां इलाही ज़बरदस्त ॿुधाया शाह साईं जा बैत। जीअं त नाज़रीन तव्हां ॾिसी रहिया हूंदा असांजो प्रोग्राम ऐं इंजॉय करे रहिया हूंदा। जीअं त नाज़रीन मां हाणे वेंदसि फ़कीर ऐं जेको आहे फ़नकार जलाल हैदरी साहब, मां उनखे चवंदसि त उहो हाणे असांखे छा ॿुधाईंदो। असांजा नाज़रीन बि उनखे ॾिसी रहिया आहिनि ऐं इंजॉय करे रहिया आहिनि। मुर्शिद सचल साईं जो कलाम था ॿुधायूं बिस्मिल्लाह, ॿुधायो। गुंड खोल दीदार विखाओ। वाह वाह वाह। गुंड खोलो दीदार कराओ, मैं आया मुख वेखण, ओ आया मुख वेखण, 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 आया मुख वेखण। गुंड खोल दीदार कराओ, मैं आया मुख वेखण, गुंड खोल दीदार विखाओ, मैं आया मुख वेखण। ओ पापा वैसे गुलाबी पर पोशाक, ओ वैसे गुलाबी। ओ पर पोशाक वैसे गुलाबी, पर पोशाक ओ वैसे गुलाबी। चोटा चंदन चढ़ाओ, मैं आया मुख वेखण, 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 आया मुख वेखण। गुंड खोल दीदार करावो, मैं आया मुख वेखण, गुंड खोल दीदार विखाओ, मैं आया मुख वेखण। ओ पापा ज़ेब तेरा विच कड़ियां, पापा ज़ेब ओ तेरा विच कड़ियां। ओ पापा ज़ेब तेरा विच कड़ियां, पापा ज़ेब ओ तेरा विच कड़ियां। तेरे पूछ मिटाओ, मैं आया मुख वेखण, आया मुख वेखण, आया मुख वेखण, आया मुख वेखण। आए पायल पूछ मिटाओ, मैं आया मुख वेखण, आया मुख वेखण, आया मुख वेखण, आया मुख वेखण। गुंड खोल दीदार करा, मैं आया मुख वेखण, गुंड खोल दीदार कराओ, मैं आया मुख वेखण। हाल सचल दा मालूम ते को, हाल मुर्शिद दा वो मालूम ते को। ओ हाल मुर्शिद दा मालूम ते को, हाल सचल दा ओ मालूम ते को। हक सायल को न सिखाओ, मैं आया मुख वेखण, आए सायल को न सिखाओ, मैं आया मुख वेखण, आया मुख वेखण, आया मुख
सिरीन जलाल हैदरी साहब तव्हां असांखे कलाम ॿुधायो, तव्हांजी महिरबानी। जीअं त नाज़रीन असांजी कॉल कई आहे, असां कॉल था रिसीव कयूं। जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। केरु था ॻाल्हायो, किथां था ॻाल्हायो था तव्हां, छा था चवणु चाहियो असांजे प्रोग्राम में? मां आवाज़ बख्श बगैर थो ॻाल्हायां मीरपुर साकरो खां। जी जी, छा चवणु चाहींदो तव्हां? असां तव्हांखे शाह जी शाइरी ॿुधाईंदासीं। जी जी ॿुधायो। अच्छा, शाह जी हिकिड़ी शाइरी अथई, जेई जे तेई तब बानी ॿारो चमजी, जी जी उन संग मुताबिक़ ससुई संदन ते सुई, वाह हुन तां लज लुई पर हुन जो हलण हो तॾे। वाह वाह। ॿी हिकिड़ी शाइरी आहे, अचे जे हिकार मुंहुं सारी दे सुतरी, जी 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 ज़बरदस्त। तेरे दरिया पिंबड़ियूं हंध विछाया वार, वाह 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 साजन सब जमार गोली थी गुज़ारिया। वाह वाह, महिरबानी तव्हांजी अदब, महिरबानी। तव्हां असांखे ज़बरदस्त शाइरी ॿुधाई। जीअं त नाज़रीन असांखे प्रोग्राम असांजे सुबुह महिराण खे जंहिं स्पॉन्सर कयो आहे उहो आहे स्किन वाइट पारां हिकु नओं फेस वॉश मुतारिफ़ करायो वियो आहे जंहिंजो नालो आहे स्किन वाइट राइस मिल्क फेस वॉश, जेको तव्हांजे चहिरे खे अहिड़ो करे साफ़ जहिड़ो शीशो। जीअं त नाज़रीन असां सां जुड़िया रहिजो। असां था वञूं नंढड़ी साई ते। वेलकम बैक नाज़रीन, मां तव्हांजी सैयद सदफ बुखारी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सुबुह महिराण में तव्हां सां गॾु। जीअं त नाज़रीन तव्हां असांजो प्रोग्राम अॼु इंजॉय करे रहिया हूंदव। जीअं त नाज़रीन असांजे प्रोग्राम सुबुह महिराण खे जंहिं स्पॉन्सर कयो आहे उहो आहे स्किन वाइट पारां हिकु नओं फेस वॉश मुतारिफ़ करायो वियो आहे जंहिंजो नालो आहे स्किन वाइट राइस फेस मिल्क वॉश, तव्हांजे चहिरे खे अहिड़ो करे साफ़ जहिड़ो शीशो। जीअं त नाज़रीन हाणे मां वेंदसि सुघड़ फ़क़ीर अली नवाज़ लंजवाणी साहब ॾे। सर तव्हां असांखे छा था ॿुधायो हाणे? असां ॿुधायूं था सुर राम कली। शाह साईं ज़िक्र कयो आहे सुर राम कली में त जिन अलाह खे राज़ी कयो ऐं अलाह जीअं शाह साईं हिकिड़े बैत में चयो आहे त सारी राति सुभान जागी जिन यादि कयो, उनजो अब्दुल लतीफ़ जे मिटी लधो मान, कोड़े कन सलाम अचो आगे उनजे। त अॼु हज़ारे माण्हू लतीफ़ सरकार ते सलामी आहिनि, छो त हुन अलाह खे राज़ी कयो ऐं हुन इंसानियत जो दर्स ॾिनो। उन लाइ छो न सुर राम कली शाह साईं चयो आहे त जिन अलाह खे राज़ी कयो उते अॼु मेला लॻा पिया आहिनि। त शाह साईं तो फरमाइनि त कन कट कापट कापड़ी कन जे कटाइनि, कन कट कापट कापड़ी कन जे कटाइनि, लाहूती लतीफ़ चए माग न मटाइनि, जो खुदी खे खाइनि हलो तकिया पसो तन जा। अॼु ते मेला लॻा पिया आहिनि। कन कट कापट कापड़ी कनोटिया कन कट, दूंहा जिन दुखाया हली मथे हट, वो ख़ाक जनी जी खट हलो तकिया पसो तन जा। कन कट कापट कापड़ी लांगोटिया लाल, लाहूती लतीफ़ चए मोया कहीं न माल, वो अहिड़ा जनी हाल हलो तकिया पसो तन जा। कन कट कापट कापड़ी कनोटिया कन ढार, हलन जे हिंगलाच दे बाबू छॾे बार, से कीन कबूलण हार हलो तकिया पसो तन जा। कन कट कापट कापड़ी कनोटिया कन चीर, सदा वेन सामा आशक उतर हीर, तसिया ॾेई तन खे साड़ियाऊं शरीर, से फना थिया फ़क़ीर हलो तकिया पसो तन जा। कन कट कापट कापड़ी कनोटिया कन चैन, लाहूती लतीफ़ चए सुञ में हणन सैन, से क़ीमत पाइन कैन हलो तकिया पसो तन जा। कन कट कापट कापड़ी कन कट कापट कापड़ी कन जे कटाइनि, लाहूती लतीफ़ चए माग न मटाइनि, जे खुदी खे खाइनि हलो तकिया पसो तन जा। कन कट कापट कापड़ी जोगी ॾिठम जाल, आलमन आरफन सी रयस सारा साल, अण ढकिया उघाड़ा साहिब माला माल, कनी नीह निमाज़ सी कनी इश्क अफ़ाल, तिन आशिकनि पंहिंजे इश्क में विधा जीअ जंजाल, किने कने पिनी पिने पाई न मिले के कन सदाई सवाल, ओ लालच जनी न ख्याल हलो तकिया पसू तन जा। ऐं कुझु बैत ॿिया बि आहिनि, दिलि चवे थी त कुझु पढ़ूं त निसा निमल नूर जी पर में प्रचार कर। हिन में सभु आयतूं आहिनि, जीअं शाह साईं चयो त जे तो बैत भाई से आयतूं आहिनि, त हिन में अवां गौर कंदो त निसा निमल नूर जी पर में प्रचार कर,
महंद मर्ज कीम की मुलहद मारे मर राज़ी कर राम खे त सवलो थई सफ़र ओ टोली तंहिं टर हलन जे हिजरात में निसा निमल नूर सिंह यूसुफ रखे जी याद सबक पढ़ स्वाद जो कर फातिहा में फरियाद वेहण वल फजर में आ लाहूतियुनि खे लाद तिन बैरागिन बुनियाद बणियो आ बकर में निसा निमल नूर सिंह कई वैरागिन विरूह से वेठा आहिनि वहादानत में धागन दई धूह तिन सनासिन सूह वरतो गस गुरु जो। तव्हां कहिड़ो नियापो ॾींदो असांजे नाज़रीन खे उर्स मुबारक जे हवाले सां जेको असांजे लतीफ़ साईं जो उर्स पियो हले उन जे हवाले सां छा मैसेज नियापो तव्हां ॾींदो? लतीफ़ सरकार अमन जो दर्स ॾिनो आहे त लतीफ़ सरकार मूंखे हमेशह जॾहिं बि मूंखां को पैगाम पुछंदा आहिनि त मूंखे इहो ई ज़हन में ईंदो आहे त ॼाणी तो म ॼाण चालाक न थी होशियार न थी ऐं सादगी में अलाह साधन खे पसंदि कंदो आहे ऐं चालाकनि खे पसंदि कोन ॼाणी तो म ॼाण ई दर अबोजन जो इन दर ते सही अॻियां जिन भायो न पाण रिझाणो राजान आहे अबोजन जो आहे अबोजन जो। जी जी इलाही ज़बरदस्त। जीअं त नाज़रीन तव्हां लतीफ़ सरकार जा इलाही ज़बरदस्त तव्हां शेर ॿुधा ऐं मां तव्हांखे चवंदसि त जीअं लतीफ़ सरकार जो शेर आहे उनजो मां मतिलबु ॿुधाईंदसि त रोज़ा निमाज़ूं त असां रखूं था पर अहिड़ो असां कमु कयूं जंहिंसां पिरी असांजो राज़ी थिए माना अलाह सां ई राज़ी थिए असां अहिड़ा नेक अमल कयूं अहिड़ा नेक कम कयूं जंहिंसां असांजो ख़ुदा राज़ी थिए ऐं असांजे दिलि खे बि सुकून ईंदो आहे असां अहिड़ा कम कंदा आहियूं कंहिंजी दिलि राज़ी कंदा आहियूं कंहिंजी मदद कंदा आहियूं त असांखे बि दिली सुकून मिलंदो आहे ऐं असांजी बि अलाह साईं वरी पाण मदद कंदो आहे पंहिंजे कमनि में। जीअं त नाज़रीन असांजे प्रोग्राम जो हाणे वक़्तु थिए थो ख़तमु जीअं त वेंदे वेंदे तव्हां कलाम ॿुधायो त असां जेसीं पंहिंजे नाज़रीन खे ख़ुदाफ़िज़ चऊं था सदाईं गॾु। आत सुणा बिट शाह हलऊं वो दिल सां हली दुआऊं घुरऊं वो कंदो लतीफ़ सणाई लही दुख वींदा कंदो बिटाई भलाई लही दुख वींदा आत सुणा बिट शाह हलऊं वो दिल सां हली दुआऊं घुरऊं वो कंदो लतीफ़ सणाई लही दुख वींदा कंदो बिटाई भलाई लही दुख वींदा। अली अली करे ओ रोज़े अंदर वेही करे ऐं सल्लू अलैहि पढ़ंदा हलऊं वो दिल सां हली दुआऊं घुरऊं वो कंदो लतीफ़ सणाई लही दुख वींदा कंदो बिटाई भलाई लगी दुख वींदा आत सुणा बिट शाह हलऊं वो दिल सां हली दुआऊं घुरऊं वो कंदो लतीफ़ सणाई लगी दुख वींदा कंदो बिटाई भलाई लगी दुख वींदा। पढ़ंदा हलऊं वो दिल सां हली दुआऊं घुरऊं वो कंदो लतीफ़ सणाई लही दुख वींदा कंदो बिटाई भलाई लही दुख वींदा आत सुणा बिट शाह हलऊं वो दिल
दुख वींदा कंदो भिटाई भलाई लही दुख वींदा साईं है जो ओ राग बुद्धि जुमन साईं है जो है सल्लू अलई पढ़ंदा हलऊं वो दिल सां हली दुआऊं घुरऊं वो कंदो लतीफ़ सणाई लही दुख वींदा कंदो भिटाई भलाई सड़ाई लही दुख वींदा कंदो भिटाई भलाई लही दुख वींदा